घोटकी में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में आज़ाद उम्मीदवारनि जो इलेक्शन कमीशन ऑफिस आॾो एहतजाज कंदड़ वार्ड नंबर 12 जे आज़ाद उम्मीदवार अशोक कुमार ऐं डिस्ट्रिक्ट बार जे अॻूणे सदर एडवोकेट सदाम चंद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुंहिंजे मुखालिफ़ पीपी जे उम्मीदवार कुर्बान चाचड़ सरकारी मशीनरी इस्तेमाल कंदे घोटकी शहर जा 1509 वोट जेके शहर मां कचे जी पोलिंग ते मुंतकिल कराया आहिनि। इलेक्शन कमीशन वारा बि पीपी जा वंगार बणियल आहिनि। 1509 मां जेके वोट आहिनि अक्सर करे लेडीज़ जा आहिनि। हाणे हिंदू बिरादरी कीअं पंहिंजे औरतुनि खां कचे जी पोलिंग स्टेशन ते वोट कास्ट कराईंदा, इहो सॼो कमु मेहर ग्रुप जे माण्हुनि सां थी रहियो आहे। पीपी वारा इलेक्शन खां अॻु ई धांधली करे रहिया आहिनि। इन मौके ते वार्ड नंबर 14 जे आज़ाद उम्मीदवार एडवोकेट सदाम चंद चयो आहे त इहो असांजी इत्तेहादी सां सरासरी नाइंसाफ़ी आहे। राति जे पेट में पोलिंग खे घोटकी शहर मां खणी 5 किलोमीटर परे ट्रांसफर कई वई आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त हिंदू बिरादरी जी पोलिंग साॻे हंधि NDAV स्कूल मुंतकिल कई वञे, ॿी सूरत में अदालत जो दर खड़कायो वेंदो। जेके भी असां हिंदू लेडीज़ या दीवाना जा वोट आहिनि सॼा उहे कचे में कुर्बान चाचड़ चवण ते उन ॻोठ जे विच में हिकिड़ी पोलिंग फर्ज़ी 2-3 ॾींहंनि में ठाहे करे उते रातो राति उते नई हिकिड़ी या पोलिंग स्टेशन ठाही आहे। जॾहिं असांखे ख़बर पई आहे हिते आया आहियूं त खामखा कूड़ियूं सचूं इहे रिपोर्टां पेश करे जेकॾहिं असांखे खामखा उज़र था कंदा। ये सब दूर जो कैंडिडेट है हुकूमत जी जेका मिशनरी है उहा पई करे उनजी वांगार पई वहे। असां सही धांधली पीरी प्लान धांधली या तव्हां त दीवान माण्हू या शहर माण्हू कचे में काॾे वञणो थो। इन करे जीअं पहिरें शुरू में पोलिंग हुई महिरबानी करे ईअं ई मतिलबु रखी वञे। जिथे NDA में जीअं शुरू खां वठी पोलिंग हुई 10-15 सालनि खां उहा साॻी हुते बहाल कई वञे। ये वांगार जेका वहे थी वेंदा उहा महिरबानी करे बंदि थियणु खपे। मुंहिंजो इहो चवणु आहे त वार्ड नंबर 12 में जेको आहे हिकिड़े पासे नो अशोक कुमार आहे, ॿिए पासे नो कुर्बान चाचड़ आहे। हाणे कुर्बान चाचड़ साहिबु दरख़्वास्त ॾेई करे असां हिंदू औरतुनि हिंदू मर्दनि जा जेके वोट नी उहे वोट तक़रीबन जेके नी 1500-1600 वोट अधु खां ई वधीक नी जेके हुन जा उहे कया विया आहिनि कुर्बान कॉलोनी जेके शहर खां नी घरनि खां 5 किलोमीटर परे नी। त इहा प्री पोल रिगिंग आहे, हिकिड़ी धांधली आहे ॿिए माना मदे मुक़ाबल माण्हू खे हाराइण जे लाइ। ॿियो त कुझु ई कोन्हे। असां सां नाजाइज़ी आहे, असांजे ग्रुप सां नाजाइज़ी आहे इहा सिधी सही। त हे इलेक्शन खां अॻु में ई जेको आहे उहो धांधली थिए थी पई आहे। मुतालबो इहो आहे त जिथे पोलिंग हुई जिथे वोट हुया उते NDA स्कूल आहे उते जा उते रखिया वञनि त इहो इन में बहितरी थींदी त जीअं माण्हुनि खे अहंज बि न थींदो। हे सिर्फ़ु उनजी दरख़्वास्त वठी करे पंहिंजी मर्ज़ी सां कुर्बान चाचड़ चवण ते उहे वोट जेके ट्रांसफर कया विया। बिल्कुलु शुरूआत थी चुकी आहे। जेका मशीनरी आहे गवर्नमेंट दौर वेठी आहे उहे पंहिंजे जेके नुमाइंदा जेके उन्हनि जा कैंडिडेट आहिनि उनजी फुल सपोर्ट करनि था पिया। असां इन जी मज़म्मत कयूं था पिया। ईअं न करणु खपे जेको आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।